लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख। नाज़रीन, अॼु असां पंहिंजी सोसाइटी जे सॼी पोतामेल जे लाइ ही सॼी तोड़ माप करण जे लाइ हिकिड़ो सवाल खणी आया हुआसीं ऐं असां टिनि ॼणनि खां पुछो ऐं असां इन सिलसिले में सवाल ही पुछो त असांजी हिन समाज में सोसाइटी में असांजे सॼे कार वहिंवार में ये माठ ऐं ख़ामोशी छाजे लाइ आहे, इहा ख़तमु कीअं थींदी। इन सिलसिले में अॼु जॾहिं लीडर टीवी पारां कराची प्रेस क्लब में ॻाल्हि ॿोल कई वई त नामियारी लेखिका, साबिक़ ब्यूरोक्रेट, सिंध यूनिवर्सिटी जी साबिक़ पाढ़ींदड़ ऐं समाज जी हिकु अहम पर्त अदी महताब अकबर राशिदी इन बारे में पंहिंजा ख़्याल वीचारींदे चयो इतबार हज़रत अली चई वियो न त इंसाफ़ खां बग़ैर ज़ुल्म त क़ाइमु रहे थो पर ज़ालिम क़ाइमु न रहंदो, उहो ज़ुल्म वारी हुकूमत बि क़ाइमु न रहंदी। पर इंसाफ़ पहिरियों शर्त आहे त इंसाननि खे कंहिं जाइ ते हलाए, छो त इंसान जी फितरत इहा ई रहंदी। इंसान नाहे मटिणो, जेको सुठो इंसानु आहे उहो सुठो इंसानु रहंदो। पर इहो चवणु त सभु इंसान माशरे में सभु चङा हूंदा, ईअं न हूंदो, जो त इंसान जी फितरत में आहे चङाई ऐं बुराई। ठीकु आहे, पोइ चङाई जंहिं ते हावी थी वञे त बुराई घटिजी थी वञे, पर जेका बुराई हली थी अचे मथे उनजो त अंत ई कोन्हे न। पोइ तव्हां उनखे कीअं रोकींदो? तव्हां रोकींदो इंसाफ़ सां ऐं सज़ा सां ऐं अकाउंटेबिलिटीअ सां। इहो करिणो पवंदो, इन खां अलावा को बि रस्तो कोन्हे। इन सिलसिले में जॾहिं नामियारे मौरिख़, शाइर, अदीब, एडिटर ऐं हर रोज़ कुझु न कुझु लिखंदड़ ऐं जंहिंजा गीत कई ॻाइणनि ॻाया, जंहिंजूं ॻाल्हियूं कई माण्हुनि ॿुधायूं, जंहिंजे तारीख़, जंहिंजे सहाफ़त जे हवाले सां शेख अयाज़ खां वठी तमामु वॾा माण्हू मुतासिर थिया ऐं ख़ुदि उन में इन्वॉल्व थिया ऐं उन में हिन सां गॾु झुंबी विया। सुपर हाईवे जी, मिडवे जी होटल हुजे या बरसात जो रिसालो हुजे, बरसात जी अख़बार हुजे, सेनेट ऑफ पाकिस्तान हुजे, जेल हुजनि, क़ैद कड़ोल हुजनि, जनाब साईं यूसुफ शाहीन इन ख़ामोशी ऐं माठ जी वार्ता जे बारे में ॻाल्हाईंदे लीडर टीवी खे ॿुधायो त ॾिसो, हुनजो हिकिड़ो तारीख़ी सबबु आहे। तारीख़ी सबबु इहो आहे त अरगूननि जे दौर खां वठी असीं मार खाईंदा था अचूं। पोइ वॾी मार जेका आहे अंग्रेज़नि जे दौर में थी। असांजे सूर्य बादशाह जेको सिंध जे आज़ादीअ लाइ जंग कई, पोइ उन में तव्हां ॾिसो त हुननि सिंधी क़ौम त विड़ी, हिते मार्शल लॉ लॻो, पर असांजूं औरतूं जॾहिं जिन करे घर खां ॿाहिरि न निकितियूं उन्हनि बि वेड़ खाधी, हथियार खाधा ऐं वियतनामी औरतुनि खां वधीक वेड़ खाधी। पोइ इहो सिलसिलो, पोइ हुननि असांखे असांजूं जॉब्स बंदि कयूं, इकानॉमिकली तबाह कयूं। पोइ 1936 में हीउ जेको सखर बिराज थियो, पोइ उन में अधु पंजाब सिंध खणी आया, उन्हनि खे 1.5 रुपए एकड़ ज़मीनूं ॾिनूं। असांखे मुआशी तौरु मुसलसिल जेको आहे असांखे कट कयो वियो आहे। असां हाणे बाक़ी या एग्रीकल्चर जो अधु हिसो आहे ऐं या जेको आहे कुझु जॉब्स आहिनि जेके सरकारी आहिनि, पोइ उन में त माण्हू मोहताज थिए थो। त जंहिं क़ौम खे चवंदा आहिनि त ग़रीब की जो आहे इज़त, उनखे उनखां सभु कुझु फुरे वठो। असां सिंधी क़ौम सां ईअं असरु थियो आहे। ॿियो जेको उन में सभ खां वॾो अज़ाब थियो आहे त 1936 खां माइग्रेशन्स हलनि पियूं। 6-7 वॾियूं माइग्रेशन थियूं आहिनि। माइग्रेशन माना हमला। हीउ जेको असीं माण्हू अचनि था ॾुतड़ियल, बुखिया आयल, तबाह थियल, पोइ उन्हनि खे असीं पनाह ॾियूं था ऐं पोइ उहे इहा सॼी तारीख़ में आहे त पोइ आख़िर उहे मालिक थी वञनि। त असां वटि जेका नफ़्सा नफ़्सी आहे उन जा बुनियादी इहे सबबु आहिनि। असांखे हाणे त वरी अफ़गानिस्तान जो नओं मसइलो थिए, हिते पेशावर खां वधीक पठान आहिनि, ॿिया आहिनि, अफ़गानिस्तान सॼो हिते आहे। हाणे त अञा ॿियो बि अचे पियो।
त असांखे असां लाइ अञा बि वधीक तकलीफ़ उन में ई माण्हू त ॾिसो न क़ौमुनि में चोर छो पैदा थींदो इन करे त जॾहिं इक़्तिसादी हेठि मथां ई थिए त पोइ माण्हू जीअण लाइ पोइ चोरी बि कंदो आहे त असांजो हिते हिननि माण्हुनि अची असांजा इख़लाक़ कहिड़ा विधा आहिनि त माण्हू पंहिंजे घरनि में वञनि असांजी जान छॾीनि जेको आहे को इहो रस्तो थियणु पियो रोज़ु नओं मसइलो आहे अॼु हीउ मसइलो आहे कॾहिं चवंदा आबादी घटि लिखियलु आहे कॾहिं हाणे हींअर बि न 30 लख जेके आहिनि इहे ग़लति कार्ड ठाहिया अथनि उहे बि हाणे हिते आहे त हाणे मसइलो यानी हिते लखे करोड़ ॿियनि सूबनि जा माण्हू रोज़गार में आहिनि वापार में आहिनि कारोबार में आहिनि असीं आहियूं त हीउ जेको तव्हांजो सुवालु आहे उन उहो सॼो इन सूरत हाल जे चौगिर्द घुमे थो जेको ऐं इन सिलसिले में अॼु जॾहिं असां लीडर टीवी जे स्टूडियो में सिंध जे हिकिड़े नामियारे ख़ैर ख़्वाह फलाही कमु कंदड़ सॼी उमिरि हज़ारे माण्हुनि जे अखियुनि जा ऑपरेशन कंदड़ अमेरिका खां वठी एशिया ऐं एशिया खां वठी सॼे पाकिस्तान जे ॻोठ हिकु हिकु वसंदी में मुख़्तलिफ़ माण्हुनि जे अखियुनि में ड्रप विझी उन्हनि जो ऑपरेशनूं करे उन्हनि जो मोतियो पाणी उनजी माणिकनि सां मुख़्तलिफ़ चङायूं कंदे कंदे हीउ शख़्स अॼु हिकिड़े तमामु बहितर पोज़ीशन में हिते मौजूदु आहे डॉक्टर मोहम्मद ख़ान शेख असां उन सां इन बारे में तफ़सीली ॻाल्हियूं कयूं अचो त उहे अव्हांखे ॿुधायो फ़ासिला जुदा नथा कनि पर माठ जुदा थी करे या ॿियो चवंदा आहिनि त माठ जेका आहे तूफ़ान आहे हीअ जेका अरबी में हिकिड़ी चवणी आहे त जेका ख़ामोशी आहे उहा अक़लमंद जी वॾे में वॾी ढाल ऐं नादान जो वॾे में वॾो बचाव आहे या साॻे नमूने ॿियनि हंधनि ते इहो बि असां पढ़ियो आहे इहो बि लिखियो आहे त ख़ामोशी खे ख़ाली न सम्झो इहा ख़ुदि कई सवालनि जा पाण ई जवाबु आहे हिकिड़ो सुवालु मुख़्तलिफ़ कचहरियुनि में थिए थो अवां बि हर हंधि उथो वियो था माण्हू चवनि था माठ थी वई आहे अॼु मूं हिकिड़े माण्हू खां पुछो उन खां मूं पुछो त हीअ माठ छो आहे चई त कुझु करण लाइ आहे कोन इन करे माठ त मूं चयोमांसि त इहो कुझु करण लाइ भला कुझु कजे छो कोन थो त कुझु कजे चई त उहो वरी माठ असांखे रोके थी सो तव्हां छा था सम्झो इहा माठ छो आहे ऐं हीअ छा थींदो आख़िर हीउ किसो छा था सम्झो तव्हां बहितरीन ॻाल्हि कई पहिरीं ॻाल्हि त महिरबानी जो असां गॾु थी वेठासीं पुराणा दोस्त आहियूं ऐं असां तय बि इहो कयो आहे त असां सुवाल उथारींदासीं न पर सुवालनि जा जवाब बि न ॾेई सघंदासीं पर असां ॻाल्हियूं कंदासीं ऐं ॻाल्हियुनि खे काउंटर न कंदासीं जीअं असांजे वेहण जो अॼु मक़सदु पाण में तय कयोसीं इहो आहे त असां माण्हुनि खे सोचणु सेखारियूं माण्हुनि वटि सलाहियतूं बि आहिनि पंहिंजे माण्हुनि वटि वसीला बि आहिनि पर असुलु शइ जेका तव्हां ॻाल्हि कई त माठ आहे उहा माठ शायदि असां हाणे इन खां थोरो अॻिते निकिरी चुका आहियूं असांजी माठ मायूसीअ में तब्दील थी ॾुख खां अॻिते खणणु खपे त माठ खां असां शायदि अॻिते निकिरी चुका आहियूं माठ बुर्दबारीअ जी बि निशानी हूंदी आहे जॾहिं ख़ामोशी थींदी आहे जॾहिं माण्हू वेहंदा आहिनि त इहो ईअं आहे त जीअं असां गाॾी कंहिं हंध ते रश में खणी था वञूं चौंक थो अचे त असां बीहंदा आहियूं या माठ बि कंदा आहियूं त रस्तो पंहिंजो मुतयन कयूं त असुलु मां जंहिं मंज़िल जंहिं गोल जंहिं आदर्श लाइ निकितो आहियां उहो रस्तो काॾे थो वञे पोइ उन में बि माठ कबी आहे ख़ामोश थिबो आहे चुप करे ॾिबो आहे कंहिंखां रस्तो पुछिबो आहे असां शायदि उन माठ खां घणो अॻिते निकिरी असां मायूसीअ में पहुता आहियूं मायूसीअ में वरी असां वटि तबिका अहिड़ा बि थिया आहिनि जेके मायूसीअ खां वधीक परेशान थिया आहिनि परेशानी तज़ब्ज़ुब तव्हांजी शख़्सियतुनि खे कमज़ोर कंदो आहे हाणे तव्हां जेकॾहिं टोटल ओवरऑल ॾिसंदो त असांजे पूरे मुआशिरे में इन मायूसीअ जो जेको सबबु कमज़ोर शख़्सियतूं असां हिक ॿिए जी तारीफ़ करे ऐं सभु कंहिंखे वाह 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 करे ऑल इज़ वेल चई ऐं असां होशी ॾेई ऐं असां उन्हनि खे कमज़ोरियूं न असां में ॿुधाइण जी ताक़त रही आहे न वरी असांखे ॿुधण जी ताक़त रही आहे जंहिंजे करे इहा असांजी माठ वारो दौरु असांजो हाणे घणो वक़्तु अॻु डॉक्टर साहिबु हाणे अव्हां त चओ त माठ मायूसी में बदिलिजे पई ठीकु ऐं उहा मायूसी इन करे आहे जो उन मायूसी जे ख़तमु करण लाइ शख़्सियतूं मौजूदु कोन्हनि पोइ शख़्सियतूं त समाज जो हिकिड़ो प्रोसेस आहे जंहिंमें उथंदियूं न
पोइ तव्हांखे कुझु नज़र अचे थो त असांजो समाज अहिड़ो आहे जंहिंमें इहे के शख़्सियतूं उथनि, जंहिंमें अब्दुल सलाम ऐं मलाला ऐं हू उथनि, मदर टेरेसा उथनि, बिल गेट उथनि? बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि था कयो। असां वटि हाणे छा आहे जो जीअं थियो आहे न पॉइंट ऑफ नो रिटर्न ते पहुचण खां पोइ रस्ता त कढिबा आहिनि न। असां वटि हाणे रस्ता, असांखे जेका उमेदु आहे त असांजा इदारा तबाह न चइजे पर ईअं सम्झे त 50% कम था कनि, 50% ख़तमु थी चुका आहिनि, माना अपाज आहिनि। अपाज। हाणे इन में छा थो थिए त असांजे लाइ ॾिसो न, मौत त अखियां नज़र अचे थो न, त हाणे असां उन हद ते पहुचाऊं जो असांजो सदर, वज़ीर आज़म, वज़ीर, असांजा सभु चङा मुड़ुस जिन हितां पैसा कमाया आहिनि, उहे पंहिंजे बचनि खे चवनि था त बाबा तोखे त ॿाहिरि वञिणो आहे। पैसा कमाइनि माना नौकिरी पघार मां जेको मिलियो था, बसि ठीकु आहे, जेको बि थियो, पर ॻाल्हि आहे त उहे सभु 100% ज़हन में ठाहे वेठा आहिनि, थिए मुल्क कम जो कोन्हे। सिर्फ़ु उन्हनि खे इहो सोचाइणो आहे त कम जो कोन्हे, त तव्हां इन खे इज़त सां इहे लफ़्ज़ तव्हां चओ कीअं था, तव्हां महिंदार आहियो। हा, तव्हां त ज़िमेदार आहियो, कल के ख़ुदा ट्रस्ट कयो, तव्हां ज़िमेदार आहियो, रिसोर्सिस तव्हां वटि आहिनि, ऐं तव्हां हिकिड़े पंहिंजे ॿुच जे लाइ, भला ठीकु आहे तव्हांजे पंहिंजे शहर में हिकिड़ो स्कूल हुजणु खपे, हिकिड़ो कॉलेज हुजणु खपे, इलाइक़े में भला डिवीज़न में हिकिड़ी का यूनिवर्सिटी हुजणु खपे, उन सां गॾु तव्हां वटि एजुकेशन जो हिकिड़ो इदारे सां गॾु वरी हेल्थ जो हिकिड़ो इदारो खपे, तव्हांजी घरवारी, तव्हांजा बच्चा उते वञी इलाज कराए सघनि। भला एतिरो त हक़ आहे न ख़ल्क़ ख़ुदा। पोइ तव्हां हिकिड़ा मॉडल अस्पताल ठाहियो, मॉडल कॉलेज, मॉडल स्कूल ठाहियो, पोइ तव्हां ॾिसो त कीअं तव्हांखे इरिगेशन जा इंजीनियर बि था मिलनि उतां, तव्हांखे पुलिस जा सिपाही बि था मिलनि। हाणे तव्हां जॾहिं सम्झो था सभु इरादा ख़राबु, त पोइ त दहशतगर्द जेकॾहिं पैदा थिया थियनि त ॾोहारी केरु? ईअं कोन्हे त असां वटि रिसोर्सिस कोन्हनि या शख़्सियत कोन्हनि, असां ॿधूं था। डॉक्टर मोहम्मद ख़ान शेख साहब, ॿ हिकिड़ा मंज़र ॾिसो था। हिकिड़ो मंज़र हीअ आहे त हिकिड़ी सिनेमा आहे, उन में 15x15 जी अच्छी स्क्रीन ते हिकिड़ी फिल्म थी हले ऐं माण्हू सभु चुप करे वेठा आहिनि। जे ॻाल्हाईंदा, हिकिड़ो बि ॻाल्हाईंदो त सॼी सिनेमा डिस्टर्ब थी वेंदी, इन करे हू चुप आहिनि ऐं चुप थी हू हिकिड़ी फिल्म था ॾिसनि। हाणे पाकिस्तान सम्झूं त हिकिड़ी फिल्म हले थी ऐं आवाम सॼो ख़ामोश आहे, ठीकु आहे। इहे फिल्म पूरी थियण खां पोइ ॿाहिरि निकिरंदा, को मोहम्मद अली जी नेकी कंदो, को सुधीर जी नेकी कंदो, को मज़हर शाह जी नेकी कंदो, को मुस्तफ़ा कुरैशी जी नेकी कंदो, को मलक तरनम जे गाने जी, को मेहदी हसन जी, को लता मंगेशकर जी, को मोहम्मद रफ़ी जी, को मोहम्मद यूसुफ, को मोहम्मद जुमन, मास्टर इब्राहिम, पठाणे खान, ठीकु आहे। हर को पंहिंजो 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 ख़्यालु खणी ईंदो। हाणे जॾहिं गॾु वेठा त बाठ हुआ, जॾहिं धार थिया त ख़्याल उन्हनि जे दिमाग़ में आहे। हिकिड़ो त इहो मंज़र आहे पाकिस्तान जो। ॿियो मंज़र आहे हिकिड़ो क़ब्रिस्तान, जंहिंमें ख़ामोशी आहे, जंहिंमें बि माठ। पाकिस्तान तव्हांखे कहिड़ो थो लॻे? पाण हाणे इन्हनि ॿिन्ही तव्हां जेके सीन ॿुधायूं इन्हनि मां ई कढूं, छो त चवंदा आहिनि त जेको ऐब आहे, जेको तव्हांजे लाइ मसइलो आहे, उन मसइले सां गॾु पंहिंजो हल मौजूदु आहे। इन क़ब्रिस्तान वारी ॻाल्हि में बि हल मौजूदु आहे, इन फिल्म वारी ॻाल्हि में बि मौजूदु आहे। असां ॾिसो न जॾहिं ॿाहिरि निकिरंदा आहियूं त हीअं खणी सम्झूं हिकिड़ी फिल्म थी हले, फिल्म जे में एक्टिव किरदारनि से हिकिड़ा हीरा आहिनि, हिकिड़ा आम माण्हू उनजा वाठा आहिनि, हिकिड़ा बदमाश, हीरे जा हिकिड़ा बदमाश। हाणे इन ते त तय थियल आहे न त जेको बदमाश आहे ऐं जेको हीरो आहे, टैलेंट ॿिन्हिनि में हिकु जेतिरो ई आहे। हाणे असांखे छा करिणो आहे, असां कॾहिं कॾहिं तबसरनि में चवंदा आहियूं त बाबा बाल अचे थो, उनखे तव्हां एंगल ॾियो न, उहो चौंको थी वेंदो। टैलेंटेड माण्हू इहे जिन खे असां चवंदा न त हे हिन सिस्टम लाइ ख़राबियूं पैदा था कनि, दरअसल छा आहे असांखे सिर्फ़ु इहो ॾिसणो आहे, इहे सिस्टम जेके ख़राबी पैदा कनि उनखे ताक़त आहे, उहे ख़ौफ़ खां इन सिस्टम में ख़राबी था वधाइनि, छो उन्हनि खे बचण जी वाह कोन्हे। जे असां इन्हनि खे सम्झाए सघंदासीं त इहो तव्हांजो नफ़्सियाती मर्ज़ु आहे, तव्हां पंहिंजो पाण में ड्राइंग रूमनि में जॾहिं वेहो था त तव्हां जेके अहिड़ा गहिड़ा ॻाल्हियूं करे बेईमाननि जा प्रोजेक्ट ठाहियो था, उन मां दरअसल तव्हांजी नफ़्सियाती बीमारी आहे। तव्हां पाण खे सम्झंदा असांजो प्रोजेक्ट ठाहे आयासीं, इहा फिल्म ठाहे आयासीं, असुलु छा आहे त तव्हां पंहिंजे लाइ जेका पोख था कयो उहे कंडा था पोखियो। हलो क़ब्रिस्तान जी ॻाल्हि ते था अचूं, क़ब्रिस्तान जी ॻाल्हि ते था अचूं। मां उन ॾींहुं क्लिप पढ़ी हिकिड़ी इन ते ॾाढो सुठो लिखियलु हो उन में, त
इहा मां पहिरियों दफ़ो पढ़ी आहे, पर मूंखे ॾाढो हिट कयो। हुन चयो त हाणे जॾहिं असां कब्रिस्तान में पहुतासीं त अहिड़ा माण्हुनि जा कुतुबा बि लॻियल हुया जेके लॻे पियो त इन ख़ौफ़ जे करे त मतां हिन मांडराण जे ख़िलाफ़ु कुझु कजे ऐं मारिजी वञा, उहे सभु बि मुआ पिया। कमाल जी ॻाल्हि आहे त जे इहे माण्हू थोरी कोशिशि कनि हा त अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो कौल आहे न त ज़ालिम जी मदद कयो। हाणे ज़ालिम जी मदद कयो, असां बि परेशान थी विया त छा थो चए, ज़ालिम जी मदद असांखे कीअं करणी आहे। हुनखे चई त ज़ालिम मज़लूम जे चकर मां निकिरो, सभु भाउर हो। हाणे जॾहिं भाउर हूं त हिकिड़ो माण्हू जेको ग़लति कमु थो करे उहो जनम में वेंदो न। पाण जेकॾहिं उन जनम खे छॾे त सोसाइटीअ खे जनम थो बणाए जंहिंमें हुनजो औलाद बि ख़राबु थींदो। उनजे औलाद खे बि मरण खां पोइ पंहिंजे औलाद लाइ बि शहर में चङाई या मुल्क में क़ौम में चङाई नथो छॾे वञे त तव्हां हुनजी मदद कयो अथव। तूं नफ़्सियाती बीमार थी करे ज़ाती गर्ज़ ऐं ख़ुशी ऐं ख़्वाहिशुनि जे आधार ते सॼो टैलेंट तबाह थो करी। थोरो नक वारी ॻाल्हि जी पाण कंदो त अॻिते त ॾिस त पोइ त तुंहिंजो घर तूं बाहि में पंहिंजे नक खां अॻिते ॾिस। हा, तंहिं करे हाणे तव्हां मुक़ाम में बि हली ऐं पाण बि इहो सोचूं त हुननि खे असां ॿाहूं ॿधूं, लठ त को पंहिंजा ई भाउर आहिनि। हुननि खे चइजे त थोरो तव्हां में अलाह टैलेंट बि ॾिनो आहे, वसीला बि तव्हां वटि आहिनि, तव्हां आम माण्हू खां ताक़तवर आहियो, तॾहिं त तव्हांखे वोट थो मिले, वोट वठी सघो। जेको स्कूलनि में यूनियन जा लीडर आहिनि उहे बि ताक़तवर ज़हन था रखनि, इरीगेशन में आहिनि, कॉलेजनि में आहिनि, यूनिवर्सिटियुनि में सभु ताक़तवर आहिनि। हुननि खे सिर्फ़ु इहो सम्झाइणो आहे त तव्हां पंहिंजी राह जेका आहे न, तव्हां में अकुल बि आहे, शऊर बि आहे, सम्झा, पर तव्हां जेको आहे न हाइजेक थियल हो, ज़हनी मफ़लूज थी विया हो। ख़बर हूंदे बि पॉपुलर थाट सां पंहिंजी ज़िंदगी तबाह, मरणो त हुअं बि आहे हिन मुक़ाम में न, त तव्हां हिन पॉपुलर थाट खां हटी करे थोरो अकेला थी वेही सोचो त असां करे सघूं था ऐं असां तव्हांखे नियापो था ॾियूं लीडर जो त तव्हां जेके बि लीडर हो तव्हां करे सघो था। पर जे नथो थिए त इन जी माना इहा कोन्हे त तव्हां में टैलेंट कोन्हे, तव्हांजे मुल्क में वसीला कोन्हनि, सभु कुझु आहे तव्हां वटि, सिर्फ़ु पॉज़िटिव सोच कोन्हे। इन नफ़्सियाती बीमारी खां निकिरो, तव्हांजो नालो तारीख़ लिखंदी त यार हिकिड़ो नसुल हिननि वटि अहिड़ो हो जंहिं कुझु करे ॾेखारियो। हिकिड़ो आख़िरी सुवाल थो पुछां, उहो हीअ आहे त चवंदा आहिनि त जेका ख़ामोशी आहे न उहा निंड आहे ऐं उहा ॾाप जी पालना कंदी आहे। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं इन ते गोॾा खोड़े वेही रहूं ऐं सभु पिया सुम्ही ऐं इहे चवनि त ॾाप पिया पालनि, मां सम्झां थो त हीअ जेका ख़ामोशी आहे न, जेका पॉलिटिकल पार्टियुनि में आहे, जेका समाज में आहे, जेका पढ़ियल माण्हुनि में आहे, जेका सिविल सोसाइटी में आहे, उहा उन नमूने जी मुतहरिक त कान्हे न। ठीकु आहे, त इहे छा ॾाप खे था पालनि या ख़ामोशी इन्हनि खे लोली पई ॾे, तव्हां सम्झो छा था? मां इहो थो चवां त शइ जो हर शइ जे पुठियां जेको कारण हूंदो आहे उन खां सवाइ त कुझु नथो थिए न। हीअ जेका ख़ामोशी जंहिंखे तव्हां हर ख़ामोशी था चओ, उहो पाण इन शइ खे ईअं वठूं त इहा असांजी बेहसी आहे, जंहिंजे करे बेवसी आहे। हिकिड़ो साइकिल असांजे मुआशिरे में पैदा थी चुको आहे। हिकिड़ी ॻाल्हि आहे त असां हली हली जॾहिं सम्झूं था कुझु न आहे, त असां जॾहिं कुझु करणु था चाहियूं, शाम जो घर था मोटूं त सिस्टम अहिड़े नमूने असांखे ॾंगे थो जो दिलि चए थी त हाणे इन्हनि सां गॾु हलिजे, विथ द विंड वञिजे, अगेंस्ट विंड वञिबो त ख़्वार थींदा। तंहिं करे छा थो थिए त असां जॾहिं मोटी था अचूं, बेवस था थियूं, असांजे अंदर में त तव्हां ॾिसो न, जेके माण्हू ॾोह था कनि या सवाब था कनि, उनजे अंदर में हुननि जो पंहिंजो ज़मीर गॾु वेठो आहे, जेको जेॾो होशियारु आहे, जेॾो ताक़तवर ज़हन थो रखे, उहो जेकॾहिं ख़ामोश थो थिए न, त ख़ामोशी जी माना इहा न आहे त हुनखे ख़बर नथी पए, उहो ॻाल्हाए नथो। हिकु त असांजी ज़बान ॻाल्हाईंदी आहे, ॿियो असांजो जेको अंदरि सबकॉन्शियस ॻाल्हाईंदो आहे। असां जेको ॻाल्हायोसीं, जेको ॿुधोसीं, इहो छो क़ुर शरीफ़ में आहे त अंधा ॿोड़ा गूंगा, अखियुनि वारो अंधो त नथो थी सघे न। पर हाणे जॾहिं असां अखियूं ॿूटियूं, उन चङाईअ खे ॾिसण खां ई हेॾे अखियूं फेराईसीं, सिस्टम में असां उहो ई ॿुधोसीं, उनखे ई जला बका ॾिनीसीं जेको असांजे ग़लति ॻाल्हियूं कननि ते पहुचाए। त ॾिसो न, इहो गूंगो कीअं थियो त ज़बान तव्हांजी इहा ख़ामोशी आहे। त ख़ामोशी इन जे करे उहा विज़डम आहे त तव्हां जॾहिं सम्झो था त मुल्क जेको ॻाल्हाईंदुसि उहो माना हे उहो पाणी आहे जेको मां कंडनि खे ॾींदुसि त सुभाणे ॿियनि जा पेर पिथूं थींदा। पर जे मूं वटि उहो पाणी आहे जेको गुल पिया आहिनि, त हाणे असांजी ख़ामोशी उहा ई आहे
त मुंहिंजा लफ़्ज़ जेके आहिनि हे ताक़त जेकॾहिं हिन में आहे, पर हाणे मुंहिंजे लफ़्ज़नि जे पुठियां मुंहिंजो अमल न आहे न, इन जे करे मुंहिंजा लफ़्ज़ इहे गूंगा आहिनि। मां ॻाल्हायां थो वेठो सॼो ॾींहुं, भली जिथे बि मां ॻाल्हायां थो, पर मां गूंगो इन जे करे आहियां जो मुंहिंजो अमल पुठियां न आहे। इहो बि क़ुर शरीफ़ में लिखियलु आहे त क़ब्र मक़्तन इंदल आहे त कुल माला तफ़लुन, मां जेको कयो कोन था त इहो अलाह जी ॾाढो बदतरीन गुनाह हुआ, पोइ तव्हांजा लफ़्ज़ गूंगा आहिनि। तव्हां उहो कुझु जेको तव्हां नथा करणु चाहियो त पोइ असां वटि छा आहे जेका बेवसी ऐं उनखां पोइ बेहसी जेका आहे उहा छा कंदी आहे त तव्हांजे समाज में ख़राबियुनि खे माना इहो सम्झो त तूफ़ान मिटियूं खणी अचे ऐं तव्हां दर बंदि करे वेही था रहो त तूफ़ान तव्हांजे घरनि में त गंद खणी ईंदो न, पोइ हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, पर हाणे परवाह न आहे। इहो असांखे सिर्फ़ु ॾुख थो थिए त असांजे समाज में पोटेंशियल आहे, सिर्फ़ु इहा ई आहे त इहे माण्हू गॾु सिर्फ़ु नफ़्सियाती बीमारियुनि में आहिनि त मूं वटि जेकॾहिं पैसो हूंदो त मुंहिंजा मसइला हल थींदा। पैसो ऐं पावर तारीख़ में ॾिसो न, तव्हां सकरात ऐं सिकंदर आज़म खे भेट कयो त सकरात वटि पैसो या सिकंदर आज़म वटि पैसो, अरस्तू गॾु हलियो पर अरस्तूअ खे सिकंदर इस्तेमालु करे अचे जो उस्ताद आहे त मिड़े हे गॾु हूंदो त माण्हू सम्झंदा मोहन जेको खून कंदो वेंदुसि न उहो अरस्तूअ जे करे हे वरी मुंहिंजो बचाव कंदो हलंदो त यार ॾाढो भलो माण्हू गॾु अथसि। दरअसल अरस्तू हुनखे इस्तेमालु पियो करे त हे बादशाह थींदो त मां धनाई फैलाईंदुसि, पर अरस्तू ज़िंदा, सकरात ज़िंदा। तव्हां ॾिसो उन्हनि खां अॻु अचो त होमर ऐं डांटे कहिड़े ख़्याल खां जीअरा। होमर खे अॼु ताईं जेकॾहिं तारीख़ जो सिर्फ़ु इन जे करे त असांखे सम्झणु खपे त तारीख़ में फ़िरौन बि रहंदो, मूसा बि रहंदो, मुहम्मद बि रहंदो, अबू जहल बि रहंदो, पर जेका असां लिखंदासीं सभु असांजा ताक़तवर यादि रखी छॾनि सॼी दुनिया जा। तव्हां ॾिसो न ताज़ो असां ॾिठो आहे त भला जीअं हुन ॾींहुं वेठासीं असांजी कचहरी में चऊं पिया यार हाणे चीन जेकॾहिं ताक़तवर थियो आहे त असांजे हिन टहीअ इहो अखियुनि सां ॾिठो आहे त रूस नथो, भला रूस वटि छा न आहे। उन खां अॻु जेकॾहिं असां ॾिसूं था त इहो इंग्लैंड ई चए हिन जो सिजु न लहंदो त इहो जेकॾहिं इहो कीअं घर मोटी छा हुननि जो अकुलु खुटो आहे छा। अॼु बि अंग्रेज़नि खे असां सम्झूं था त असांखां वॾा आहिनि। भला नीदरलैंड स्पेन सां अमेरिका ॻोल्हे लधो कुल 300 सालनि जी हिस्ट्री आहे, 3000 असां था टाड़ूं हूंदो असांजी 5000 साल हिस्ट्री आहे ऐं अमेरिका जी हिस्ट्री 300 साल आहे, 3000 बि न आहे। लधुसि कंहिं स्पेन जे छोकिरे उहो मां टोडियूं पढ़ां पियो त बसि ज़ाल कोन ई कोलंबस खे हुजे सां त इहो ॾही ऐं ॾुध असां वांगुरु वठण में भाॼी वठण में ज़िंदगी तबाह थी वञे त उहो इन जे करे निकितो वञी अमेरिका ॻोल्ही त कंहिं आदर्श जे पुठियां लॻो कंहिं। असां सभु जेकॾहिं लॻंदासीं त असां सभिनी खे पहिरीं यकीन हुजणु खपे त इन बेहसी मां निकिरूं, बेहसी मां निकिरो त पोइ असां बेवसी मां निकिरंदासीं। जॾहिं असां बेवसी मां निकिरंदासीं त असांजा लफ़्ज़ न असांजा अमल ॻाल्हाईंदा, पोइ असांजो समाज ओड़ो ठहंदो जंहिंमें ॿोली उहा हलंदी जेका असांजा बच्चा हिननि कननि में ॿुधंदा त सदाईं उन्हनि खे मोटिवेशन मिलंदी त सच ॾे हलणो। डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी ऐं हीअ असांजो हिकिड़े सुवाल ते ॿधल ऐं हिन समाज जो सभ खां अहम सुवाल आहे ऐं वेंदे वेंदे तव्हां सभिनी खे हिकिड़ो रुकेस इहो कंदो हलां त भला पंहिंजो पाण खां सुवालु पुछो। आकाश जे शहर में त अहिड़ी माठ जिते माठ खे बि माठ जो आवाज़ु अचे त उन माठ खे जॾहिं माठ जो आवाज़ु अचे त उहा हिकिड़ी बदतरीन सूरत हाल आहे सॼे समाज जी। पर असां वटि कुझु आवाज़ आहिनि, कुझु माण्हू आहिनि, कुझु तहरुक आहे, कुझु चुरपुर आहे, पर असीं सम्झूं था त हिन पाकिस्तान खे, हिन एशिया खे, सॼी दुनिया खे हिकिड़े सुठे वहिंवार में हलाइण लाइ असांखे बहितरीन तख़लीक़ी दिमाग़, तख़लीक़ी अॻुवाणनि जी घुरिज आहे, सियासी लीडरनि जी घुरिज आहे, सियासी पार्टियुनि जी घुरिज आहे। उहे जेके सियासी पार्टियूं ॾाह जे नाले में सोगवार वेठियूं आहिनि, सुम्हियूं पियूं आहिनि, निंड आहिनि, माठ आहिनि, उन्हनि सभिनी खां बि इहो सुवालु पुछिजे थो त आख़िर उहे छा कंदियूं। लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में वरी अव्हां सां गॾिबासीं। अव्हांजी वॾी महिरबानी। अव्हां वेंदे वेंदे हिकिड़ी वेनती ॿीहर यादि करायां अव्हांखे, लीडर टीवी संजीदा माण्हुनि जो हिकिड़ो चैनल आहे ऐं इनखे सब्सक्राइब कयो, पंहिंजे दोस्तनि, मिटनि माइटनि, ॿारनि बच्चनि सभिनी खे इन बारे में ॿुधायो। अव्हांजी वॾी महिरबानी।